बहरिया टाउन कराची लोडन में 16,000 एकड़ एराज़ीअ जी मिल्कियत जो हक़ साबित न करे सघियो। सिंध जे अहम इदारे अख़बारनि में इश्तिहार ॾेई बहरिया टाउन खे हिक नए इम्तिहान में विझी छॾियो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी अख़बार में इश्तिहार शाया कयो, जंहिंमें ॼाणायो वियो त बहरिया टाउन इंतिज़ामिया 16,896 एकड़ एराज़ीअ जी मिल्कियत साबित न करे सघियो। अवाम खे ख़बरदार कयो वियो आहे त बहरिया टाउन में रद्द थियल एनओसी तहत कंहिं भी क़िस्म जी ॾेती लती में मुलविस न थियनि, मतलब का ख़रीदारी न कनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी बहरिया टाउन कराची ख़िलाफ़ इहा कार्रवाई सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में कई आहे। अवाम खे ख़बरदार कयो वियो आहे त रद्द थियल एनओसी वारी मिल्कियत में इन्वेस्ट कंदा त कानून जी भञकड़ी जा ज़िम्मेवार साबित थींदा। 16,000 एकड़ एराज़ीअ जी एनओसी रद्द थियण बाद बहरिया टाउन जी रहवासियुनि खे ॻणती वराई वई आहे, पर इंतिज़ामिया जो अञा ताईं मौक़िफ़ साम्हूं नाहे अची सघियो।